अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। यादगिरियुनि जा वर्क वरायूं था या अमुल किरदार इंजीनियर अब्दुल अज़ीज़ बुर्ड़े खे यादि करियूं था। पंहिंजी ख़ूबसूरत तहरीर में कामरेड जाम अब्दुर्रज़ाक बुर्ड़ो लिखे थो, साईं अब्दुल अज़ीज़ बुर्ड़ो सिंध जे सचनि सपूतनि मां हिकु आहे। संदसि ख़िदमतूं ऐं जदोजहद हिकु रोशन मिसाल आहे। साईं अब्दुल अज़ीज़ बुर्ड़ो इल्मु, सियासत ऐं समाजी ज़िंदगी जो नालो आहे। इंजीनियर अब्दुल अज़ीज़ बुर्ड़ो हिकु फ़लसफ़े, आलम ऐं मुहक़िक़ तौरु पंहिंजी सुञाणप रखंदो हो, जंहिं तारीख़, समाजियात, मज़हब, सियासत, फिज़िकल साइंस ऐं टेक्नोलॉजी जो शागिर्दु रहियो। 1 मार्च 1937 ते ॻोठ ॿलहड़ो तालके मेहड़ ज़िले दादू सिंध में ॼाओ। हुन पंहिंजी इब्तिदाई 5 साल ॻोठ ॿलहड़ो में गुज़ारिया। पोइ संसि ख़ानदान ॻोठ गोज़ो ज़िले दादू तरफ़ लॾे आयो। गोज़ो में प्राइमरी तालीम पूरी करे मिडल तालीम गवर्नमेंट स्कूल मेहड़ मां हासिलु कई ऐं मैट्रिक लाइ दादू हाई स्कूल वियो, जिते साईं सॼी सिंध में ॿियो नंबर हासिलु कयो। इंटरमीडिएट साइंस कॉलेज हैदराबाद मां पास कई हुआईं। 1960 में NAD यूनिवर्सिटी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी कराची मां सिविल इंजीनियरिंग में बैचलर कई। साईं पहिरियां नौकरी सरकारी बिल्डिंग या आपाशी खाते में 2 सालनि लाइ कई। पोइ 1962 में वफ़ाक़ी पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहान पास करे पाकिस्तान रेलवे में असिस्टेंट एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर थियो। पंहिंजे कैरियर दौरान हुनखे केतिरनि ई अहम ज़िम्मेवारियुनि ते रखियो वियो। 1979 में DS रेलवे जे उहिदे ते फ़ाइज़ थियो। हुन न सिर्फ़ु पंहिंजी नौकरी ईमानदारी सां सरअंजाम ॾिनी, पर इंसानी ख़िदमत लाइ पिणु कमु कयो। ख़ासि तौर ते पाकिस्तान जे नौजवाननि जी बेरोज़गारी जा मसइला हल करण लाइ कोशिशूं पिणु कयाईं। साईं अब्दुल अज़ीज़ बुर्ड़ो साहिब जे राति ॾींहुं सख़्त महिनत ऐं कोशिशनि सां 12,000 सिंधी नौजवाननि खे पाकिस्तान रेलवे में ॿिए सूबाई ऐं वफ़ाक़ी इदारनि में नौकरियूं ॾेई रोज़गार सां लॻायाईं। साईं अब्दुल अज़ीज़ बुर्ड़ो 15 अप्रैल 1992 ते रिटायरमेंट वारे वक़्त खां 5 साल अॻु रिटायर थियो। जीअं सरकार जी नौकरी खां आज़ादु थी सिंधी क़ौम जी ख़िदमत करे सघिजे, साईं पंहिंजी नौकरी जे अरसे दौरान मुलाज़िमनि जी भलाई लाइ मेहराण रेलवे एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन ठाही ऐं उनजो चेयरमैन रहियो। साईं पंहिंजी औलाद ऐं भाइरनि ऐं रिश्तेदारनि जे ॿारनि जी तालीम ऐं इख़लाक़ ते ख़ासि ध्यानु ॾिनो। तक़रीबन सॼो ख़ानदान तालीम याफ़्ता आहे। साईं पंहिंजी ज़िंदगी में हज़ारें ॿारनि जी तालीम लाइ माली ऐं इख़लाक़ी मदद कई, जंहिंमां 10 नौजवाननि खे पाकिस्तान जो वॾे में वॾो चटाभेटी जो इम्तिहान ज़ाती लाइब्रेरी मां तयारियूं कराए पास करायाईं। इहे सभु हाणे मुल्क जी ख़िदमत करे रहिया आहिनि। साईं जी पंहिंजी ज़ाती लाइब्रेरी में 10,000 किताबनि खां वधीक किताब रिसाला मौजूदु हुआ, जंहिंमें फ़लसफ़े, मज़हब, तारीख़, साइंस, सिंध ऐं दुनिया जा सूफ़ी ऐं लाकूफ़ी, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, साईं GM सैयद, रसूल बिशप अलीजो ऐं ॿियनि सिंध जे तारीख़दाननि, आलिम ऐं मुहक़िक़नि जा किताब हुआ। 21 अगस्त 1993 ते ॻोठ मुबारक बुर्ड़ो तालके मोरे में हिकु तारीख़ी कन्वेंशन रखियाईं, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान ऐं उन वक़्त जे मुख़ालिफ़ धुर जी अॻवान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे दावत ॾिनी वई। तक़रीबन 1 लख माण्हुनि उन में शिरकत कई। उहो उन वक़्तु सभ खां वॾो कन्वेंशन हो, जॾहिं सिंध में जाम सादिक जी हुकूमत हुई, जंहिंमें साईं अब्दुल अज़ीज़ बुर्ड़ो साहिब 25 तोला सोन जो ताज मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे पारायो ऐं 2 सोन जा गुलदस्ता बि पेश कयाईं ऐं पीपल्स पार्टी में शमूलियत करे पीपल्स पार्टी सां सियासी सफ़र शुरू कयाईं। 1994 में सिंध जे वॾे वज़ीर अब्दुल्ला शाह जो ख़ासि सलाहकार बणियो ऐं मुल्क जी अवाम जी भलाई ऐं तरक़ी लाइ कमु शुरू कयाईं। समाजी ऐं सियासी ख़िदमतनि खां अलावा हुन हिकु टेलीकॉम कंपनी कॉस्मोस कम्युनिकेशन लिमिटेड जी बुनियादु विधी, जंहिंजो पहिरियों ब्रांड फाइनटेल कम्युनिकेशन हुओ। साईं उन कंपनी जो मैनेजिंग डायरेक्टर रहियो, जंहिंमें हज़ारें नौजवाननि खे रोज़गार सां लॻायाईं। इंसानी हक़नि, साइंसी तालीम, इतिहाद ऐं भाईचारे, बेरोज़गारी ऐं इख़लाक़ियात ते हुन केतिरनि ई प्लेटफार्मनि तां कमु कयो।
साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाए ते तहक़ीक़ी कमु कयो ऐं शाह जे रिसाले जो पार्खू बणियो। साईं अब्दुल अज़ीज़ बुर्रो सरकारी नौकरी में हूंदे बि सिंधी क़ौम जी बका ऐं वजूद लाइ फ़िक्रमंद रहंदो हो। जॾहिं साईं GM सैयद मोहतरमा रसूल बख्श पलीजो ऐं कामरेड जाम साकी जना इस्पताल में दाख़िल हूंदा हुआ त साईं बि खेनि सोबत में सॼो ॾींहुं साणनि गॾु गुज़ारींदो हो। हिकु वक़्तु अहिड़ो बि आयो जो संदसि कुर्बत शहीद बशीर ख़ान कुरैशी सां वधी वई। बशीर ख़ान जे कम खां मुतासिर थी संदसि इसरार ते जसकम में शमूलियत लाइ तयारु थी पियो। खेसि जसकम जो मर्कज़ी जनरल सेक्रेटरी बणिजण जी आछ बि मिली, पर बीमारी ऐं नाचाकी सबबि हूअ उहा ज़िम्मेवारी न संभाले सघियो। साईं सिंध जे हर नंढे वॾे ॻोठ में वेंदो हो। हूअ पंहिंजा लिखियल पंफलेट ऐं चौपड़ियूं विरहाईंदो हो। उन वक़्तु सोशल मीडिया मौजूदु न हुई। आवाम ताईं पंहिंजो पैगाम पहुचाइण जो वाहिद ज़रियो टेप रिकॉर्ड कैसेट ऐं वीडियो कैसेट हुआ। उन्हनि ज़रियनि वसीले हूअ सिंधी क़ौम खे साइंटिफिक नमूने सां सदियुनि ताईं क़ाइमु ऐं दाइमु रहण जा रस्ता ॿुधाईंदो हो। जॾहिं साईं जलाल महमूद शाह सिंध यूनाइटेड पार्टी ठाही तॾहिं साईं अब्दुल अज़ीज़ बुर्रो ताहयात मेंबर थियो। साईं तहक़ीक़ी मकाला लिखिया, हिकु शानदार किताब हाहड़ कंदो हल लिखियाईं। संदसि सभ खां वॾी कामयाबी इहा हुई त साईं सिंधी क़ौम जे हज़ारे नौजवाननि खे नौकरियूं ॾेई कराची में रिहाइश इख़्तियार कराई, जंहिंजे करे उन्हनि नौजवाननि जो ईंदड़ नस्ल अॼु लखनि जे तइदाद में कराची में आबाद आहे ऐं आला उहिदनि ते फ़ाइज़ आहे। उन सां गॾु सॼी बुर्रा बिरादरी खे हिकु मोतियुनि जी माल्हि वांगुरु गॾु कयो, जेके सिंध ॾखण पंजाब ऐं ओभर बलूचिस्तान में आबाद आहिनि। साईं 1987 में आल बुर्रा वेलफेयर एसोसिएशन ठाही ऐं उन जे ज़रिए सवें लाइब्रेरियूं ऐं कोचिंग सेंटर सिंध जे पुठिते पियल ॻोठनि में क़ाइमु कया। साईं ग़रीबनि जी बहितरी वारे ऐं रोज़गार ॾियण वारे मिशन सबबु सदाईं न रुॻो बुर्रा बिरादरी पर हज़ारे सिंधियुनि जे घरनि जे दिलनि में ज़िंदा रहंदो, जिते हुन बेतहसुबी सां नौकरियूं मुहैया कयूं। अॼु साईं जो नेक फ़र्ज़ंद इंजीनियर फारूक अज़ीज़ बुर्रो साईं अब्दुल अज़ीज़ बुर्रो साहिब जो पैगाम ऐं फ़लसफ़ो खणी अॻिते वधंदे आल बुर्रा वेलफेयर एसोसिएशन जो चेयरमैन आहे ऐं साईं अब्दुल अज़ीज़ बुर्रो जी जज़्बे सां इंसान ज़ात जी भलाई लाइ ख़िदमत ऐं जदोजहद जी हर वक़्तु मैदान में आहे। साईं अब्दुल अज़ीज़ बुर्रो कराची में सिंधी क़ौम लाइ फ़िक्रमंद रहंदो हो। साईं चाहींदो हो त संस माण्हू कराची में वधि खां वधि रिहाइश इख़्तियार कनि। अब्दुल अज़ीज़ बुर्रो साहिबु 4 जुलाई 2011 ते कराची में वफ़ात करे वियो। साईं बुर्रो साहिबु वसियत कई हुई त मरते खां पोइ खेसि सिंध जे तारीख़ी क़ब्रिस्तान चौकंडी में दफ़न कयो वञे। खेसि वसियत मूजिबि उते ई संस आख़िरी आरामगाह आहे। उन वसियत जो तमामु वॾो मक़सदु जेको ज़िंदा हूंदे पंहिंजे कचहरियुनि में ॿुधाईंदो रहंदो हो त उन सां सिंधी माण्हुनि खे इहो अहसासु थींदो त कराची सिंध आहे ऐं उहो असांजो ई तारीख़ी शहरु आहे। जीअण ऐं मरण पंहिंजी धरती सां रहणु खपे ऐं संस उन सोच सिंध जे नौजवाननि में कराची खे पंहिंजो करण जो रूह फूकियो ऐं संस इहो पैगाम सिंध वासियुनि लाइ तमामु वॾो पैगाम आहे। साईं जी वरसी ते हर साल साईं जी आख़िरी आरामगाह ते आल बुर्रा वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी चेयरमैन इंजीनियर फारूक बुर्रो जी अॻुवाणी में हज़ारे सिंधी गॾिजी साईं अब्दुल अज़ीज़ बुर्रो सां अहदे वफ़ा जो वचन निभाईंदा आहिनि। हीअ असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं सदाईं इंसान लाइ जाखोड़ींदड़ साईं अब्दुल अज़ीज़ बुर्रो खे। हीअ लेख कामरेड जाम अब्दुल रज़ाक बुर्रो जो लिखियलु हो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।